नवाज़ लीग नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त एवनफील्ड रेफरेंस में बरी थियण ते अल्लाह जो शुक्र आहे। अॼु इंसाफ़ थी वियो आहे। असांजी बेगुनाही साबित थी वई आहे। अॼु नवाज़ शरीफ बि सुर्खरू थी वियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नवाज़ लीग नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त 6 सालनि हिन केस में कूड़ ॻाल्हायो वियो। अॼु अल्लाह इज़त सां सुर्खरू कयो आहे। इमरान ख़ान खे ॿुधाइणो पवंदो त हिन छो कूड़ ॻाल्हायो ऐं इल्ज़ाम लॻाया। मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान नाकाम थी वियो आहे। इमरान ख़ान कंहिंजो लाडलो हूंदो पर हू असांजो लाडलो नाहे। इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे जेल में बंदि करणु घुर्जे। मरियम नवाज़ जो चवणु हो त नवाज़ शरीफ खे अल्लाह सुर्खरू कयो आहे। जल्द नवाज़ शरीफ बि वतन वापसि अची वेंदो। इमरान ख़ान हिकु बेवस शख़्स आहे। हुन केस में बेनिफिशरी केरु हो सभिनी खे ख़बर आहे। हुन चयो त ही शख़्स मज़हब कार्ड खेॾंदो रहियो पर कंहिं बि उन बारे में न ॻाल्हायो। हुकूमत समेत समूरा इदारा तमाशो ॾिसंदा रहिया। इमरान ख़ान संगी ॾोह करे बि बची वेंदो आहे।